नाज़रीन, सिंध जी दिलि कराची, कराची जी दिलि लियारी, लियारी जे भरिसां हिकु अहिड़ो माॻु जंहिंखे तफ़री जो माॻु चऊं, जंहिंमें मुख़्तलिफ़ तफ़री जूं शयूं मौजूदु आहिनि। असां आया आहियूं पोर्ट ग्रैंड घुमण। अने पोर्ट ग्रैंड में छा आहे, कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ियूं तफ़री जूं शयूं आहिनि या दिलचस्प शयूं आहिनि, अचो त गॾिजी इहे सभु हुन में छा